नंढो कद, काटन जी सादी साड़ी ऐं रबड़ जी चप्पल। ममता बनर्जी ज़ाहिरी तौर ते अहिड़ी सियासतदान न लॻंदी हुई जेका दुनिया जी सभ खां डिघे अरसे ताईं हलंदड़ चूंडियल कम्युनिस्ट हुकूमतनि मां हिक खे आसानी सां केराए छॾींदी, पर हुन ईअं करे ॾेखारियो। हाणोकी चूंडुनि में मोदी जे बीजेपी इंडिया बंगाल खे फतेह करे छॾियो, जेका हिंदुस्तान जी सभ खां ॾुखी सियासी महाज़न मां हिकु सम्झो वञे थो। ममता बनर्जी हिकु सियासी कारकुन खां बंगाल जी दीदी या वॾे भेण जो सफ़र कीअं तय कयो ऐं खेसि 15 सालनि खां पोइ शिकस्त छो नसीब थी, अचो त हुन जो जाइज़ो वठूं था। मां आहियां फ़हमीदा रियाज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। 2011 खां अॻु इंडियन बंगाल ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी जी हुकूमत हुई, जेका जमात गुज़िरियल 34 सालनि खां मुसलसल इक़्तिदार में हुई। पर ममता बनर्जी हिकु अहिड़ो सियासी निज़ाम ऊंधो करे छॾियो जेको पाण मग़रबी बंगाल जी सुञाणप बणिजी चुको हो। उहा रियासत जेका कॾहिं हिंदुस्तान जी फ़िक्री ऐं तिजारती मर्कज़ हुई, ॾहाकनि जी सनती ज़वाल ऐं सियासी थकावट मां गुज़री रही हुई। बनर्जी जो उरूज बंगाल जी घिटियुनि जे सियासत मां थियो, जिते घिटियूं मैदान जंग बणिजी वेंदियूं हुयूं। संदसि हामी खेसि बाहि जी देवी चवंदा हुआ। हू कलकत्ता में हिकु ग़रीब घराणे में पैदा थी। संदसि वाले जी इलाज जी सहूलियत न हुअण सबबि वफ़ात करे वियो। उन वक़्तु उन जी उमिरि सिर्फ़ 17 साल हुई। ममता तारीख़ में ग्रेजुएशन ऐं इस्लामी तारीख़ में मास्टर्स कई आहे। ममता बनर्जी जी सियासत जी शुरूआति कांग्रेस पार्टी जी शागिर्द विंग मां कई हुई। शागिर्दी जे ज़माने में एहतजाज दौरान हू हिकु वज़ीर जी गाड़ी जे साम्हूं लेटी पई। हुन हिमत खेसि शोहरत दाद ॾियारियो। 1980 जे ॾहाके ताईं हू रियासत जी मुख्य कम्युनिस्ट मुख़ालिफ़ शख़्सियतनि में शामिल थी चुकी हुई ऐं आख़िरकार कांग्रेस खां अलॻि थी करे पंहिंजी सियासी जमात TMC क़ाइमु कई। 1990 में हिकु एहतजाजी मार्च दौरान मुबैना तौरु खेसि कम्युनिस्ट कारकुननि तशद्दुद जो निशानो बणायो ऐं हुन जो मथो बि फाड़े छॾियो। उन वाक़े संदसि शख़्सियत खे शिकल ॾिनी ऐं हू इक़्तिदार में हुअण बावजूदि हमेशह हिकु बाग़ी रही। संदसि ज़िंदगी जी कहाणी बॉलीवुड जी आर्ट मूवी जहिड़ी ई नज़र अचे थी। 1992 में हिकु माज़ूर छोकिरीअ सां रेप थियो ऐं उन जो इल्ज़ाम हुक्मरान जमात जे हिकु गिरोह जे कारकुननि ते लॻायो वियो। छोकिरी समेत हू वज़ीर आला हाउस वई, पर हुन सां मुलाक़ात न थी, जंहिंखां पोइ ममता कसम खयो त हाणे हू वज़ीर आला बणिजी करे ई हिते ईंदी। बनर्जी जो उरूज 2007 में उन वक़्तु थियो जॾहिं हुन संगोर में टाटा मोटर्स जी रथियल कार फैक्ट्री में नंढे गिराम में ज़मीन जी सौदनि जी मुखालफ़त कई, जंहिंसां हुन जी मक़बूलियत में इज़ाफ़ो थियो। पाण खे सनतकारीअ जे मुखालिफ़ ऐं हारियुनि जे मुहाफ़िज़ तौरु पेश कंदे हुन ॿहिराड़ियुनि ऐं ग़रीब वोटरनि में वॾी हिमायत हासिल कई। पर एहतजाज शहरी विचोले तबिके ऐं कारोबारी अशरफिया खे हुन खां परे करे छॾियो, जिन मथसि मग़रबी बंगाल मां सीड़पकारनि खे भॼाइण जो इल्ज़ाम लॻायो। माहिरनि मूजिबि ममता बनर्जी जा मुखालिफ़ आला तालीमी याफ़्ता ऊची ज़ात जे विचोले तबिके जा कम्युनिस्ट मर्द हुआ, जेकी हुन जे कारी रंगत में ऐं गैर रवायती अंदाज़ खे घटि सम्झंदा हुआ। पर आम माण्हुनि सां गॾु बीहण जी हुन जी अज़म खेसि वधीक मज़बूत कयो। आम दुकानदारनि सां गॾु विहण, जिते बि मसइलो हुजे उते पहुची वञणु, सादो लिबास पाइणु ऐं उनखे पंहिंजी सुञाणप बनाए वठणु संदसि कामयाबी जो राज़ सम्झी वेंदा हुआ। सभु खेसि दीदी यानी वॾी भेण चवंदा हुआ। हिंदुस्तान जे अक्सर मशहूर औरत सियासतदान जे उबतड़ ममता बग़ैर ख़ानदानी सियासी पसमंज़र या ताक़तवर सरपरस्ती जे साम्हूं आई। माहिरनि मूजिबि कंहिं औरत अॻवान पंहिंजी पार्टी क़ाइमु न कई, कम्युनिस्टनि जहिड़े नाक़ाबिले शिकस्त क़ुवत जो मुक़ाबिलो न कयो, उन्हनि खे 34 सालनि खां पोइ हटायो ऐं पोइ 3 दौरनि ताईं इक़्तिदार बरक़रार न रखियो। सवाल इहो आहे त आख़िर 15 सालनि खां पोइ अहिड़ो छा थियो जो ममता बनर्जी जो ज़वाल ऐं BJP जे बंगाल में कामयाबी थी, जेका कॾहिं बंगाल में हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में ई न रही हुई। सियासी तज़ियन निगारनि मूजिबि हुन जी पार्टी हिकु फ्रेंचाइज़ मॉडल बणिजी वई हुई, जिते मक़ामी अॻवाननि खे वफ़ादारी जे बदिले असर रसूख़ वधाइण जी इजाज़त ॾिनी वई। हिन मॉडल पार्टी खे कमज़ोर बि कयो वियो। बंगाल माली बहिरान जो बि शिकार रहियो, कर्ज़ वधंदो वियो, बदउनवानियुनि में इज़ाफ़ो थियो, उस्तादनि जी भर्तियुनि जो स्कैंडल साम्हूं आयो ऐं मुलाज़मत पेशा औरतुनि जी सलामती ते ख़दशा वधिया। हाणे शिकस्त खां पोइ बनर्जी पंहिंजी सियासी वजूद बरक़रार रखण जी चैलेंज खे मुंहुं ॾेई रही आहे। बंगाल जी सियासत हमेशह शिकस्त खाईंदड़
जमात लाइ सख़्तु रही आहे, जिते अॻवान जल्द नई ताक़त जी मर्कज़ ॾांहुं हलिया वेंदा आहिनि। हिन बुनियाद ते तज़िया निगारनि जो ख़्यालु इहो बि आहे त ममता जी जमात TMC धड़ाबंदी बि थी सघे थी। हिकु इम्कानु इहो आहे त हू ॿीहर रस्तनि जी सियासत ॾांहुं मोटी अचे। हिननि इलेक्शन कमीशन ते BJP जी हिमायत जो इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त असां हारिया बिल्कुलु न आहियूं, असांखां ज़बरदस्ती कामयाबी खसी वई आहे। ममता चवे थी त मां किथे बि थी सघां थी, किथे बि विड़ी सघां थी, तंहिं करे मां रस्तनि ते ई रहंदसि।